यूज़ रेस्पेक्टफुल वर्ड्स एंड गेट रेस्पेक्ट। इज़त वारा लफ़्ज़ इस्तेमाल कयो ऐं इज़त हासिल करियो। जॾहिं तव्हां ग़लती कंदा आहियो, जॾहिं तव्हां कंहिंसां झेड़ो थी पवंदो आहे, झगड़ो थी पवंदो आहे, पोइ जॾहिं माफ़ी वारो टाइम ईंदो आहे, तव्हां जॾहिं माफ़ी वठण वेंदा हो त तव्हां छा कंदा हो, कहिड़ो स्टाइल इस्तेमालु कंदा उहो स्टाइल स्टाइल इस्तेमालु कंदा हो। स्टाइल जेको आहे इंतिहाई ग़लति तरीक़ो आहे, ग़लति स्टाइल आहे। स्टाइल जेको आहे हिकु पुराणे दौर जो स्टाइल आहे। यानी मां तव्हांखे ॿुधायां त कंहिं दौर में कंहिं वक़्त में बादशाही महिलात हूंदियूं हुयूं, पोइ उन में बादशाह रहंदा हुआ, उन बादशाह जी ख़िदमत में माण्हू हाज़िर थींदा हुआ, पोइ उहे तरीक़ो इस्तेमालु कंदा हुआ, स्टाइल इस्तेमालु कंदा हुआ उन जी ख़िदमत में। यानी जेको तरीक़ो आहे, तरीक़ो छा आहे, ग़ुलामीअ जो तरीक़ो आहे। यानी अॼु बि तव्हां जेको तरीक़ो जेको इस्तेमालु कयो था, इहो ग़ुलामी वारो तरीक़ो आहे। यानी तव्हां उन माण्हूअ जा ग़ुलाम आहियो। उन जे लाइ हिन तरीक़े खे ख़तमु कयो। जेकर तव्हां हिन तरीक़े खे ख़तमु न कयो त आउं ज़रूरु इहो सम्झंदुसि तव्हां उन दौर जा माण्हू आहियो ऐं उन बादशाही महिलातुनि जे जेको असरु आहे उहो तव्हां ते अञा ताईं मौजूदु आहे। उन जे लाइ तरीक़ो इस्तेमालु ख़तमु कयो, हिकु अदबी तरीक़ो इस्तेमालु कयो। अदबी तरीक़ो कहिड़ो इस्तेमालु कंदो, जॾहिं तव्हां ग़लती थींदा, जॾहिं तव्हां माफ़ी वठणु ईंदा न, त तव्हां छा कयो, तव्हां इहो तरीक़ो कयो त सर महिरबानी करे मूंखे माफ़ु कयो, मुंहिंजी हीअ ग़लती आहे, मां इन पंहिंजी ग़लती ते शर्मिंदा आहियां, महिरबानी करे मूंखे माफ़ु कयो। इहो हिकिड़ो अदबी तरीक़ो आहे। या जेकर तव्हां कॾहिं कॾहिं इंग्लिश वर्ड यूज़ कंदा, सर आई एम सॉरी, इहे जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि, इहे हिकिड़ी रेस्पेक्टफुल वर्ड्स हूंदा आहिनि ऐं इज़त वारा लफ़्ज़ हूंदा आहिनि। ठीकु आहे। नंबर ॿियो इहो त तव्हां जॾहिं कंहिं माण्हूअ खे या कंहिं शख़्स खे सॾु कंदा आहियो त तव्हां कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियो, जानी, प्यारा, मिठा। इहे लफ़्ज़ हिकिड़ा आम लफ़्ज़ हूंदा आहिनि। इन लफ़्ज़ जी हिन दौर में वैल्यू न आहे रही। इहे लफ़्ज़ हिकु जाइज़ लफ़्ज़ आहिनि। उन जे लाइ तव्हां लफ़्ज़ अहिड़ा यूज़ कयो जीअं अॻिलो शख़्स तव्हांजे लफ़्ज़नि मां मुतासिर थिए। हाणे उहे लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, स्लोगन वर्ड्स यूज़ कयो। स्लोगन वर्ड्स माना कहिड़ा, जेके नवां लफ़्ज़ मार्केट में आया हुजनि। फॉर एग्ज़ाम्पल, जॾहिं तव्हां कंहिंखे सॾु था कयो, फॉर एग्ज़ाम्पल कंहिंखे तव्हां सॾु था कयो, अली अली हिकु पूरो नालो आहे। ठीकु आहे। उन अली साहब अॻियां लास्ट में छा चयो, साहब या सर अली चयो। अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि, जॾहिं तव्हां इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा अॻिले जे दिलि में तव्हांजे लाइ जेको आहे इज़त वधी वेंदी आहे ऐं उहो सोचींदो आहे, उहो सोचण ते मजबूर थी वेंदो आहे त यार हीउ माण्हू केतिरो न इज़त ऐं एतिराम कंदड़ माण्हू आहे ऐं हिन जो किरदारु केतिरो न भलो आहे। ॿियनि माण्हुनि सां ऐं मूंसां कहिड़ो इज़त ऐं एतिराम सां पेश अचे थो, कीअं लफ़्ज़ इस्तेमालु कंदो, उहो लफ़्ज़ तव्हां मां सिखंदो। हुन जे लाइ त इहो तरीक़ो तव्हां अपनायो ऐं जेके रिवायती जेके तरीक़ा आहिनि, जेके कंहिं दरबारी सिस्टम में जेके मौजूदु आहे, उहे तरीक़ा तव्हां ख़तमु कयो। जॾहिं तव्हां उहे तरीक़ा ख़तमु कंदो त आउं सम्झुसि तव्हां हाणे ग़ुलामी खां ॿाहिरि आहियो ऐं तव्हां तरक़ी करे सघो था। इहे लफ़्ज़ जेको आहे यादि कयो, स्लोगन वर्ड यूज़ कयो, इज़त वारा लफ़्ज़ इस्तेमालु कयो, पुराणे लफ़्ज़नि खे छॾे ॾियो। इनशा तव्हांजी इज़त में निखार ईंदो ऐं तव्हां बावकार ऐं किरदार माण्हू बणिजंदा। विश यू ऑल द बेस्ट।